ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे पहिरें अध्याय जे 6 भाग में ऐं ॿिए अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो हो त कंस पंहिंजे अत्याचार जी हर सीमा लंघे वञे थो ऐं वासुदेव पंहिंजे अक़रार मूजिब पंहिंजी स्त्री देवकी मां पैदा थियण वारा 6 पुट जी कंस खे ॾिना, जेके कंस वारे वारे सां धरतीअ ते फेंके मारे छॾिया। तंहिं बाद यकीनन प्यारा भक्तों, पाण सभिनी जे मन में इहो सवाल उथे थो त नारद मुनि अहिड़ो वॾो महात्मा थी अहिड़ो कुकर्म छो कयो, छो वञी कंस खे वासुदेव जे ॿियनि पुटनि खे मारण लाइ भरमायाई। सो प्यारा भक्तों, ठीक इहो ही सवाल राजा परीक्षित श्री सुखदेव जी स्वामी खां कयो। अचो त अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे ॿिए अध्याय जे ॿिए भाग में इन सवाल जो जवाब ॾिसूं। श्री सुखदेव जी चवनि था, ए राजा, नारद मुनि इन करे इहे पाप कंस जे हथां कराया जीअं हिन जे अगुणनि जन्मनि जा पुण्य नास थी वञनि ऐं श्री कृष्ण भॻवान जल्द अवतार वठी हिन खे मारे। ए राजा परीक्षित, जॾहिं राजा कंस देवताउनि ऐं रखेश्वरनि खे जिन यदुवंशी कुल में जन्म वरितो हो उन्हनि खे माराइण ऐं ॿियनि घणनि क़िस्मनि जा दुख ॾियण लॻो ऐं 6 बालक वासुदेव जा पिण मारिया, तॾहिं वासुदेव ऐं देवकी हरि चरणनि जो ध्यानु करे ॾाढी आजिज़ीअ सां वेनती कही, हे महाप्रभु, कंस असांखे बे औलाद थो करे, हाणे जल्द सहायता करे असांखे दुख खां छॾायो। तव्हां खां सवाइ ॿियो असांजो सहायता कंदड़ केर बि कोन्हे। जॾहिं ईअं वासुदेव ऐं देवकी घणा विरलाप करे ॿाॾायो, तॾहिं पार ब्रह्म परमेश्वर अंतर्यामी दीन दयाल वीचार कयो त देवता ऐं मुनि गोकुल में जन्म वठी चुका, हाणे पहिरियां ई श्री लक्ष्मण बलदेव जे नाले सां, भरत परदुमन जे नाले सां, शत्रुघ्न अनर्दे ऐं सीता रुक्मणी नाले सां अवतार वठनि। इहो वीचार करे परमेश्वर बलदेव खे देवकी जे पेट में ठहिरायो ऐं पंहिंजी अख मां जोग माया देवी रूप खे प्रगट कयो। जॾहिं उहा देवी परमेश्वर जे साम्हूं हथ जोड़े अची बीठी, तॾहिं उनखे चयाईं त हींअर मथुरापुरीअ में जिते राजा कंस मुंहिंजे भक्तनि खे दुख थो ॾिए उते वञ ऐं 7 गर्भ बलदेव जो जेको देवकीअ जे पेट में आहे उन खे उतां कढी रोहिणीअ जे पेट में वञी रख, पर जीअं इहो कुझु को बि दुष्ट न ॼाणी सघे। उन कमु करण करे तुंहिंजो नालो कुलयुग में दुर्गा देवी प्रगट थी वॾो महात्म थींदई ऐं संसारी जीव तुंहिंजी पूजा करण सां पंहिंजो मतिलबु हासिल कंदा ऐं संसार में बलभद्र जो नालो शंकर गुण ऐं बलराम ऐं ॿिया पोंडा थियनि तुंहिंजा बि घणा नाला प्रगट थींदा। इहो कमु करे पोइ तूं यशोदा जे गर्भ मां जनम वठ ऐं मां बि वासुदेव जे घर जनम वठी गोकुल में अचां थो। इहा ॻाल्हि ॿुधंदे ई जोग माया पार ब्रह्म परमेश्वर जी परिक्रमा करे मोहिनी रूप सां मथुरा में आई ऐं देवकी जे पेट मां बलभद्र वारो गर्भ कढी
गोकुल में रोहिणीअ जे पेट में वञी विधो। पर इहो हाल रोहिणीअ खे कुझु मालूम न रहियो ऐं जोगमाया वासुदेव ऐं देवकीअ खे सपनो ॾिनो त मां तव्हांजो छोकिरो गर्भ मां कढी रोहिणीअ जे पेट में विधो आहे, तंहिं करे तव्हां कंहिं ॻाल्हि जो सोच न करियो। अहिड़ो सपनो ॾिसी वासुदेव ऐं देवकी निंड मां जागी पाण में चवण लॻा, भॻवान इहा ॻाल्हि ॾाढी चङी कही, पर गर्भ करण जो हाल कंस खे चवाए मोकिलणु घुरिजे, न त पोइ ख़बर न आहे कहिड़ा दुख ॾिए। जॾहिं वासुदेव इहो वीचार करे हिकिड़े चौकीदार हथां इहो हाल कंस खे चवाए मोकिलियो, तॾहिं उन ख़ुशि थी पंहिंजे चौकीदार खे चयो त अठें गर्भ थियण जी ख़बर जल्द अची ॾिजां। एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव जी महाराज चयो त ए राजा परीक्षित, हाणे मां श्री कृष्ण भॻवान जे पैदा थियण जी कथा तोखे ॿुधाईंदसि। सभई चयो जय श्री कृष्ण। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे ॿिए अध्याय जो ॿियो भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।